डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जो किंग सलमान रिलीफ सेंटर पारां पाकिस्तान में 50,000 शेल्टर NFIs ऐं विंटर किड्स प्रोजेक्ट मुकम्मल। इस्लामाबाद किंग सलमान ह्यूमैनिटेरियन एड एंड रिलीफ सेंटर 2023-24 जे लाइ 50,000 शेल्टर नॉन फूड आइटम्स NFIs ऐं विंटर किड्स जी वर्ष जो प्रोजेक्ट कामयाबी सां मुकम्मल करे छॾियो आहे, जंहिं तहत पाकिस्तान जे इंतहाई पसमानदा ऐं कुदरती आफ़तुनि सां मुतासिर थियल इलाक़नि खे ज़रूरी मदद फ़राहम कई वई। हीउ प्रोजेक्ट किंग सलमान रिलीफ जे मौसमियाती तब्दीली जे असरात खे मुंहुं ॾियण वारी इंसानियत जी ख़िदमत जे अज़म जी अक्कासी करे थो। हिन मंसूबो सेप्टेम्बर 2023 खां अक्टूबर 2024 ताईं 4 मरहलनि में मुकम्मल कयो वियो, जंहिंजो मक़सदु पाकिस्तान जे 44 अहिड़नि ज़िलनि ताईं पहुचणु हो जेकी तेज़ बरसातनि, ॿोॾि ऐं बर्फ़बारी जे असरनि सां सभ खां वधीक मुतासिर थिया हुआ। उन मुहिम दौरान किंग सलमान रिलीफ पारां 25,000 शेल्टर NFIs ऐं 25,000 विंटर किट्स विरहायूं वयूं त जीअं उन्हनि इलाक़नि जे माण्हुनि खे सख़्त सर्दी जी हालतुनि में मदद मिले ऐं आफ़त खां पोइ पंहिंजूं ज़िंदगियूं ॿीहर मामूल ते आणे सघनि। किंग सलमान रिलीफ इन प्रोजेक्ट में क़ौमी ऐं सूबाई सरकारी जे इदारनि छड़ोक नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी, प्रोफेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटीज़ ऐं रिलीफ बहाली ऐं आबादकारी खाते सां वेझे ताउन कयो। उन सां गॾु गयल क़ौमुनि जे इदारनि UNOCHA ऐं IOM ऐं मक़ामी इंतज़ामिया सां गॾिजी अहम इमदादी कम खे मौसर ऐं मुनज़िम तरीक़े सां मुकम्मल कयो। हीउ मंसूबो कुदरती आफ़तुनि सां मुतासिर थियल इलाक़नि में 3 लखनि खां 50,000 खां वधीक माण्हुनि खे ज़रूरी मदद फ़राहम करे उन्हनि जी ज़िंदगी खे ॿीहर बहाल करण जे इस्तेहकाम आणण में अहम किरदारु अदा करे रहियो आहे।